मटियारी में खबर शामिल कयो था। अजीज गुल खैबर जे रिपोर्ट मुताबिक त खेबरानी में बेले में ज़मीनी तकरार तां मारिजी वियल ट्रैक्टर ड्राइवर लाला बब्बर जी FIR न कटण खिलाफ़ ॻोठाणनि जो सेखाट वटि क़ौमी शाहरा बेलाकू कर एहतिजाज कयो। रोड जे ॿिन्ही पासनि खां सवी गाॾियूं बीहजी वियूं। खेबरानी थाणे जी पुलिस पारां FIR दाख़िल न करण खिलाफ़ बब्बर बिरादरी पारां सेखाट वेझो ॾखणनि वटि रमज़ान बब्बर, वाठो बब्बर, शफ़ीक बब्बर, ज़हीर बब्बर जी अॻवानी में बब्बर बिरादरी जे सवी ॻोठाणनि क़ौमी शाहरा ते धरणो हणी रोड बेलाकू करे छॾियो। मुज़ाहिरीन खेबरानी पुलिस खिलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई। मुज़ाहिरीन जो चवणो त पुछा बिरादरी ऐं खमनाणी खोसा बिरादरी जे माण्हुनि बासर सियासी शख़्सियत जे पुष्टि पनाही में बेगुनाह असांजे माण्हू खे गोलियूं हणी मारे छॾियो। काल्ह वाक़ियो थियो आहे। एसी ताईं खेबरानी पुलिस असांजी FIR दाख़िल नथी करे। उबतो SHO खेबरानी असांखे धमकियूं दाबा ॾेई रहियो आहे। हिन चयो त ज़िले जे बासर शख़्सियत कचे जे ज़मीन ते कब्ज़ो करण लाइ असांजे माण्हू खे मारायो। पुलिस वरी उन्हनि जी कमदारी करे रही आहे। मुज़ाहिरीन चयो त जेसी ताईं पुष्टि पनाही कंदड़ PP जे बासर शख़्सियत असद पुछो, वसीम पुछो ऐं ॿियनि ते FIR दाख़िल न थींदी, तेसी ताईं असां क़ौमी शाहरा त न खोलींदासीं। ॿिए तरफ़ DSP मटियारी पीर अलाह रखियो ऐं ॿियनि मुज़ाहिरीन जा मुतालबा मञण जी यकीन दहानी कराए धरणो ख़त्म कराए छॾियो आहे।